रोहड़ी के नवाई गांव अलीशेर जावरी में देहातों ने अपनी ही बरादरी के 62 अफराद के खिलाफ एहतजाजी मुजाहरा किया। मुजाहिर ने इल्ज़ाम आयद किया कि सियासी पुष्टपनाही रखने वाले अफराद ने मामूली बात पर नौजवान मोहम्मद अली जावरी को गोलियां मारकर कत्ल कर दिया। मुकदमा दर्ज होने के बावजूद मरकजी मुलजमान अभी तक आज़ाद घूम रहे हैं। 2024 ते असांजो छोकिरो अहमद अली शहीद करे विया। धुर नंबर मोहब्बत अली वारा जेके बि हुया, उन खां बाद में हुननि खे पुलिस गिरफ़्तार कई 6 माण्हू। 6 माण्हुनि खां पोइ जेके मुख माण्हू आहिनि उहे मोह नथा ॾियनि। असांजे दॿाअ जे लाइ रोज़ु ठकाव हेॾो होॾो हणनि, पाणी बंदि करे था वञनि, रोज़ु दॿाउ था रखनि त असां सां मोह ॾियो ऐं जेको आहे सो बयानु फेरियो, न त असां तव्हांखे मारींदासीं। असां इहा गुज़ारिश था कयूं। राति बि असांजा हे पाणी बंदि करे आहिनि, हेॾो मच्छी मरी वई आहे, ज़हर विझी आहिनि, असांखे दॿाइनि था। असांजो रोज़गारु इहो ई आहे मच्छीअ ते, ॿियो का असांखे वाह न आहे। असां इहो अर्ज़ु था कयूं त मुख्य जवाबदार गिरफ़्तार थियनि या काथे हली असां सां जेको आहे सो मुतफ़िक़ बीहनि। DIG आहे या SP साहब, सभिनि खे गुज़ारिश था कयूं, हू असांखां ॾाढा आहिनि, बासर आहिनि ऐं उन्हनि सां सियासी उन्हनि ते जेको आहे धुर आहे ऐं इन जे करे असां सां महिरबानी करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, जंहिंमें असांखे नुक़सान बि बचायो वञे। 1/7/2024 ते सुबुह जो 7 बजे वाक़ियो थियो, जंहिंमें असांजो छोकिरो शहीद करे विया। 9 जवाबदार हुया, जंहिंमें 6 ॼणनि मुंहुं ॾिनो आहे, ॿिया बक़ाया गिरफ़्तार नथा थियनि ऐं असांखे तहफ़ुज़ खपे ऐं असांजे तलाउनि में ज़हर विझी था चवनि था केस तो हथु खणो साईं। अच्छा जी साईं, असांजो छोकिरो असां कीअं केस तो हथु खणंदासीं? उहो त कानून जो कमु आहे साईं, जॾहिं कानून सही छॾे सघे तो मालिक। SP साहब खे साईं, DIG साहब खे अर्ज़ु हथ ॿधी गुज़ारा साईं, ये गिरफ़्तार थियनि जेके बक़ाया आहिनि। मुज़ाहिरीन ने शिकायत की कि मरकजी मुलजमान इन्हें हिरासा कर रहे हैं और इनके मछली की तलाहों में जहर डालकर माली नुकसान पहुंचा रहे हैं। इन्होंने DIG और SSP सक्कर से मुतालबा किया है कि इन्हें तहफ़्फ़ुज़ फराहम करके मरकजी मुलजमान को गिरफ्तार किया जाए। रिपोर्ट सैफुल्लाह बलोच, वश TV न्यूज़, रोहड़ी।